एक भेरो ॿीहर भलेकार जनाब मसूद नूरानी साहब हाणे कमिश्नर हैदराबाद मसरूर हसन साहब हींअर मरहूम आहिनि। उन सां हुन जूं ॻाल्हियूं ऐं हुन पाण वादे ख़िलाफ़ी कई, उहो आयो कोन मिलणु ऐं चयो हुअईं त माफ़ी घुरंदुसि, उहा बि न थी। हाणे ही थोरा तिखा बि थिया आहिनि, तेज़ बि थिया आहिनि ऐं थोरा परेशान बि थिया हूंदा खणी, अॼु न बि चवनि, पर इहो त हाणे कमिश्नर पंहिंजी लाइन वरिती, हिननि पंहिंजी लाइन वरिती। नूरानी साहब बयानु कयो, पोइ छा थियो? हिन में जंहिंमें जाम साॻी ग्रुप थोरो वरी वधीक बिज़ी थी वियो, वधीक मसरूफ़ थी वियो। ऐं हिन जो तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको लॾो आहे जंहिंखे बाद में छा चवंदा हुआ, डेंडड़ा, ॿुधो न उन ज़माने में शुरू डेंडड़ा डेंडड़नि जो डेंडड़नि खे शाबाश आहे। ॾिसो न, त हुननि जी लाइन हुई जेका उहा अडॉप्ट कई, पम्फलेट बाज़ी शुरू कई, नंढा नंढा पम्फलेट जाम साॻी विराईंदो पियो ॻाल्हि। हीअ हिन ठीकु आहे, जेको हीअ किसो थियो हुनजी ॿी एंगल खां चयो त इहा सही न आहे, पर हो त सही गॾु सां न, गॾु ई गॾु नारा भणंदो हुओ, कंदो हुओ, बसुनि में हूंदो हुओ, गॾु ई गॾु उहो पम्फलेट को अची वियो, न ते अची वियो, हुन इशू ते को अची वियो, हुन इशू ते वञण जे ख़िलाफ़ु अची वियो, हुनजे ख़िलाफ़ु ईअं। त इहो जेको हुननि जो पॉलिसी हुई अवामी नेशनल पार्टी जी या कम्यूनिस्ट पार्टी जी, पाण अञा थी फुल फ्लेज हुन में कोन, अञा हिन जा अञा ठहिया पिए किसा। एतिज़ाज़ नज़ीर हो, जमाल नक़वी हो, इहे हुआ लेक्चर वग़ैरह शायदि हो हुनजो उन ज़माने में इहो, ऐं ॿिया बि हुआ जेके तव्हां जमाल नक़वी साहब जमाल नक़वी लेक्चरर हो, एज़ाज़ नज़ीर त हकीम हो। उन सां मुंहिंजी एज़ाज़ ॾाढी मुलाक़ातूं थियूं, ऐं पर हुन सां मुंहिंजी घटि हिकिड़ी शायदि मुलाक़ात थी जमाल सां। तो बहरहाल उहो उन में ई एक्टिव हुआ, लॻा पिया हूंदा हुआ। ऐं तकी रोज़ बि हलियूं। हिन में जेके ॿुधायोमांव त सिकंदर अब्बासी गुज़ारे वियो, शफ़क़त जो भाउ, ज़बरदस्त माण्हू हो, हिमत वारो माण्हू हो, ऐं ॾाढो हुन में होसि। ऐं उमर भट्टी, लाला कादिर, यूसुफ टालपुर जी एडिशन असां सां थी उन ज़माने में। जेको तव्हां अगरि सुवालु कयो त तव्हांखे फाइनेंशियल सपोर्ट वग़ैरह त बिल्कुलु यूसुफ टालपुर जेतिरो उन खां पुॼंदो हो। यस, यूसुफ टालपुर असां लाइ वॾी सपोर्ट हो। ऐं ॿिया बि कुझु न कुझु असांखे किथां न किथां सपोर्ट थी वेंदी, कमु बि हलंदो। मां थोरो वरी रिजिड हुउसि हिन मामले में, पर मां सोचियो त न, इहो न थियणु घुरिजे। ॾिसो न, हिकिड़ो वर्कर अचे थो, चंदो थिए थो, हाणे वर्कर खे मानी खाइणी आहे, जेकॾहिं चंदे मां मानी खाए थो त कहिड़ी ख़राबी कई। मां चवंदो न, चंदे मां मानी बि न खाओ। हा, त इहा थोरी सख़्तु लाइन थी वई। पोइ न मां त पंहिंजी बाबा ॾींदो मूंखे सवार में तव्हां त खाधा, ॿिया ग़रीब छा कनि, उन जो जवाबु उहो खाईंदा हुआ। ऐं पाण इहा त नंढड़ी ॻाल्हि आहे। न, पर तव्हां ईअं सोचींदा छो? न, थोरो सख़्तु तबियत जो, ओवर ऑनेस्ट, बुख मारींदा माण्हुनि खे। इहा ऑनेस्टी बि एतिरी क्रूड ऑनेस्टी बि सही न आहे। क्रूड ऑनेस्टी हार्मफुल। कंहिंखे माण्हू थोरो ॾिसे त माण्हू मांखे त मरे त पोइ थोरो हा, माण्हू त न मारे न। त इहो जेको आहे हिन में त ॿियो किसो पियो हलंदो हो, ईअं की हलिया पियो सॼो कुझु पियो। ॿिया बि के हूंदा, मां इन मामले में घणो करे कोन हुउसि, पर यूस लगारी कंदो रहंदो हुओ, पियो किसो हलाईंदो हो ऐं ठीकु हो, सुठी। ही वॉज अ गुड लीडर, ही वॉज अ गुड लीडर, कम खे हलाइणो हलियो पियो साईं। हाणे छा कजे, हिननि जो ॾिठो त हीअ त सफ़ा मञनि कोन था, ऐं सॼो ॾींहुं कुतो हाय हाय, सॼी एडमिनिस्ट्रेशन अयूब भाई मूसा जी रोज़ फ़ोन लगी पई है, रोज़ छा क्या हुआ क्या नहीं हुआ, कंट्रोल में नहीं आ रहे, तुम कैसे कमिश्नर हो। ऐं न इन विच में मुंहिंजे ख़्याल में त भुट्टे साहब जो बि इख़्तिलाफ़ थी पिया अयूब ख़ान सां, उनजो बि हाणे लहण जो हो। एग्ज़ैक्ट डेट्स न आहिनि, पोइ आयो हो कोटी स्टेशन ते आयो हो। उन उमिरि हुनजो भाउ अलीमद ॾाहिरी मरहूम, हुनखे क़त्लु करे छॾियो नवाब शाह में। वकील, सुठो वकील हो, ऐं असां सां गॾु हो, प्रेसिडेंट हो यूनिवर्सिटी जो, ऐं वरी लगारी खां अॻु में उहो हो। उमिरि त डॉक्टर हो न? हा, उनजो वरी भाउ अली मोहम्मद नंढो भाउ ॾाहिरी, उहो तव्हांजो थियो यूनियन जो हेड,
लगारी साहब कावल एग्जैक्टली यादि न पर हो ही वार उन ज़माने में थी वियासीं भुट्टो साहिबु लंघियो हुते स्टेशन ते त मां सम्झां थो इहा पोइ आहे 68 जी 67 जी ॻाल्हि आहे 67 में ईंदासीं हुन ते हलो उनखे पोइ था ॾिसूं छाकाणि हुन मुंहिंज जो जीअं जीअं गाॾी न उनखे पोइ था ॾिसूं हा उहो पोइ जी ॻाल्हि हा आहे ही पार्टी ठाहे हिते जॾहिं आयो त पोइ तव्हां वटि विज़िट कया अथसि सिंध जा मुख़्तलिफ़ हाणे इहो थियो सुबुह जो असांजो अहिड़ा सुबुह जो हाणे चौथी ॿारी थी हुई लगारी मूंखे चयो त हाणे हीअं कर असीं ॾे निकिरंदासूं 4 मार्च ते ऐं ईंदासूं यूनिवर्सिटी तूं सुबुह जो यूनिवर्सिटी में हिते हुजांइ ॿिया सभु लीडर सभु हुजनि ऐं हिते ई हुजो असीं पोइ ईंदासूं खणंदासूं वरी सॼे शहर में घुमंदासूं इन विच में हू तव्हां मूं तव्हांखे ॿुधायो न मामा दीन मोहम्मद उहो गुज़ारे वियो हुतां पके किले में मुंहिंजी वाइफ वारा रहंदा हुआ ऐं मुंहिंजी मामी हुई उते मां हैदराबाद में जॾहिं हूंदो हुउसि त पोइ उते वञी स्टे कंदो हुउसि उते मां रहणु मामे वटि हाणे उहो त मां राति जो उते ई रहियुसि हीअं त सुबुह जो तूं हुते अची वञजांइ असीं पंहिंजो बसूं करे ईंदासीं हुते 7 बसुनि में ई चढ़िया यूनिवर्सिटी मां जाम शुरू मां हैदराबाद मुंहिंजी पीज़ादो हैदराबाद रशीद मेमण हैदराबाद अशफाक मेमण हैदराबाद ऐं ॿिया जेके ॿुधायोमांसि रियाज़ कमीसाणी ऐं 3-4 ॼणा ॿिया मुंहिंजे ख़्याल उहे त हुआ हुन में अशफाक बि शायदि उन में हो ऐं मुंहिंजी ऐं ॿ टे अशफाक मेमण बि लीडिंग पोजीशन में हो अशफाक मेमण लीडिंग न हो पर सपोर्टर हो ज़बरदस्त सपोर्टर हो बाद में त वञी घर में मां रहियोसि वञी पनाह मूंखे ॾिनी जहिड़ी छा चइबो आहे लिकायो हुई त उहो आहे एॾी मुंहिंजी महिमान नवाज़ी कई जंहिंजी ॻाल्हि उन जूं ख़ूबियूं पंहिंजियूं उहो लिख पढ़ में रखंदो हो हिकु शइ कैलकुलेट कंदो हो ॿुधो न प्रैक्टिकल माण्हू प्रैक्टिकल हवाई ॻाल्हियूं करण माण्हू ई कोन हो प्रैक्टिकल ॿियो इहो कामिल राजपर साॻियो कामिल राजपर सॼी ॻाल्हि लिखंदो हीअं हुन ई चयो पॉइंट पोइ उनखे पॉइंट ॻाल्हाईंदो वेंदो ऐं सॉलिड का फिज़ूल शइ कान हूंदी हुन में हर का शइ सॉलिड रिकॉर्ड समेत इहा हुनजी ख़ूबी हुई कामिल जी असीं हुते पंहिंजो इंतज़ारु पिया कयूं हीअ निकिता हुतां इन विच में असांखे ख़बर ई कान पई त को कमिशनर साहिबु डिप्लॉय करे छॾियूं 7 ज़िलनि जी पुलिस जामशुरे वटि रस्तो थो अचे न वैदत कॉलोनी जो रस्तो थो वञे हिकिड़ो ॿाहिरां जो हाला खां थो अचे जेको नेशनल हाईवे उहो पहिरें बाद में सुपर हाईवे ठही वई पर इहो पहिरें इहो हूंदो हो नेशनल हाईवे जेको सॼे मुल्क खे कनेक्ट कंदो हो हिकिड़ो इहो हूंदो हो ॿियो इंडस हाईवे जेको सेवण खां थो वञे मथे उहो वञे थो वञे कोटिया ताईं जामशुरे खां कोटिया ताईं थो वञे मथे वञे थो सो इन रस्ते ते हिननि सॼी जामशुरे ताईं बीहारे छॾी इहा जेका पुल जामशुरे जी पुल हुई हुन जॻह राजपूताना जिते हॉस्पिटल ठही अच्छा हेॾां वारी पुल यस शहर में आहे तव्हां हा हाणे तव्हां उहो टपी आया आहियो सिंधू दरिया आहे ॿिया सिंधू दरिया टिपी आया हाय जीअं सिंध वधीक हलियो हा हाणे सॼी असांजी ॿुधा न जेको टीचर्स हुआ त असांखे पंहिंजो लीडर करे छॾियो असांखां जहिड़ो असांखे बुज़ुर्ग पिया पंहिंजो सम्झनि न त उन्हनि जो रवैयो बिल्कुलु चेंज हो असांजे मूंसां ऐं हिन सां लगारी सां त उतां नारा हणंदा जीअं सिंध जा ॿिया टिया आया ब्रिज तां हेठि आया ऐं जीअं जे हिते जामशुरे जी जेका इहा जॻह आहे राजपूताना अस्पताल एग्ज़ैक्टली इन जॻह ते थोरो हेठि थोरो मथे हेॾां शहर ॾांहुं हिन ॾांहुं इन टुकड़े ते पुलिस अॻियां हुननि जे अॻियां बि अची वई पोयां बि अची वई हिननि खे बीहारियो बीह रहिया गन्स उन्हनि खे पोइ छा कयूं जो एक्चुअली फायरिंग कोन कयूं पर ॻोढ़ा गैस ऐं तंहिंखां पोइ ॿारणु शुरू कयूं लठियूं
न बट्स बट्स हाणे ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि, हा हिननि वटि राइफल्स आहिनि या बंदूकूं आहिनि? उन ज़माने में जेके हूंदियूं हुयूं उहो मुंहिंजे ख़्याल में 303 वारी हुई, 60s में 60s ऐं 303 हूंदी हुई। बाद ही त जेके क्लाशरूम वग़ैरह ॿियूं बाद में आयूं आहिनि, पोइ आयूं आहिनि, उन ज़माने में हूं उन्हनि हा इहे जेके छा हूंदो आहे बॉनेट, छा चइबो आहे हुनखे जेको चाकू निकितल हूंदो आहे, बायोनेट जेको हो उहो हुजे, उहे बंदूक हुजनि। त हिननि हयो हुन सां पहिरें त शीशा टोड़ियऊं बसुनि जा, 7 बसूं हुयूं, 7 बसुनि जा शीशा टोड़े। पर अवल तव्हां हिननि खे चयऊं न? कुझु कोन, हुनखे बिहारे शुरू थी विया वार्निंग को त ॿाहिरि निकिरी चो न छा जो डज़ पाणदार त छोकिरा पोइ के भॼण जी कोशिशि कीअं कई, की कीअं कई, की पाणी में वञी किरिया, की किथे बि। सिकंदर पठाणो असांजो मोस्टली इंजीनियरिंग कॉलेज जा, हाणे सभु अर्ज़ु कयो त जेको पॉलिसी जेका आहिनि कोटा सिस्टम वारी ठाही हुई ॻोठाणा तालीमी इदारनि में, उहा उनजे करे घणो ॻोठाणो हो सिंधी हो, त उन्हनि मां सिकंदर पठाण मथे पासे जो, उनजा ॾंद भञी छॾियऊं, उनखे अखि ते धकु हुयऊं, शकूर हूंदो हो, शकूर जा ॾंद भञी टोटल सॼी ॿटी कढी छॾियो, दज़ करे कुटे। ॿिया बि केतिरा धक हुनखे लॻा, ज़ख़्मी थी पिया, ऐं लॻारी ॿिया कोशिशि लॻारी कई ॿाहिरि निकिरी कुझु सम्झाइण जी, पर न, पोइ के पाणी में वञी किरिया, के किथे किरिया, डिस्परेट कंडीशन्स। उन सभिनी खे खणी हाणे 207 पोइ उन्हनि में गाॾियुनि में विधऊं या छा कयूं। सेंट्रल जेल हैदराबाद तमामु ज़ख़्मी हालति में, असांखे ख़बर पई इहो टाइम जी अची शाम जो विचीं जी निमाज़ जो टाइम वियो हुजे, ऐं सांझीअ जी थी, असांखे ख़बर पई त हीअ त चई न त अचिजो, हा अची तव्हां छा कयो? अची उते बीठा आहियूं न असीं ओल्ड कैंपस में असांखे चई त असीं जुलूस में ईंदासूं, पोइ सॼी तव्हांखे बि खणंदासूं, वरी सॼे शहर जा चकर हणंदासूं, या प्रोसेस पियो हलंदो, ऐं जनरल कंदासूं, ॿिया रिज़ल्ट कंदासूं, अख़बार वारो हलंदासूं, इलाही किसो असांजो हो। इहो सॼो किसो थियो पूरो हिते 207 शागिर्द हुआ, 207 इंक्लूडिंग लॻारी, ऐं मुंहिंजी वञा ॿाहिरि हुजूं। जीअं असांखे ख़बर पई त उहो असां पहिरियों बोतो जलायोसीं, कमिश्नर जो बोतो जलायोसीं, अची राति जो टाइम थी हुजे, 4 मार्च, अञा ॾींहं नंढड़ा हुजनि वॾा, तो उन ते रशीद मेमनो जा राम भाट ॿिया कया, मुंहिंजी पीर ॻाढ़ो थी वियो, ऐं पोइ असां जुलूस कढियोसीं। हाणे अव्हांखे छा ख़बर आहे त मरी विया आया उतां जेके कुझु अखियूं ॾिठा शायदि भॻा आया, पोइ त असांखे ॿुधायूं, मुमकिन आहे की शागिर्द उन मां निकिरी विया हुजनि, त उन्हनि असांखे ॿुधायो त हीअं थियो आहे, ऐं माण्हू सॼा असांजा जेल में बंदि करे छॾिया अथनि, तमामु घणो माण्हू आहे, थी सघे थो त कुझु माण्हू मुआ बि हुजनि शागिर्द। असां ॾाढो पोइ एहतिजाज कयो, सॼे शहर में जुलूस कढियोसीं, इलाही शागिर्द हुआ। पहिरें आयासीं, लॉ कॉलेज बंदि करायोसीं, सचल कॉलेज बंदि करायोसीं, मार्केटूं बंदि कराए छॾियूंसीं, ॿुधाईंदा आहियो तव्हां सॼो आयासीं मुस्लिम कॉलेज में रजिस्ट कयो उन्हनि, त छा आहे असांजो पोइ मुंहिंजी पीरज़ादो कॉलेज छो रजिस्ट कयो? उहे 1-2 छोकिरा खे ख़बर कान्हे त छा आहे छा न आहे, त उन्हनि खे मुंहिंजी पीरज़ादो वेठियूं हीअं वठी रड़ जो कई, त मां चयो नसूं न फाटी पवंदसि, अछो हूंदो ॻाढ़ो, मुंहिंजी फाटी न पियसि चहिरो, अहिड़ो ॻाढ़ो, ऐं खार में जोश में असांजा माण्हू मारे छॾिया अथनि, तव्हां अञा ताईं पिया कॉलेज में पढ़ो, पढ़णु कहिड़ो कम जो, ईअं वरी ॿिए पासे जेके बि कॉलेज हिन रस्ते ते हुआ असां सभु बंदि कया, ऑलमोस्ट सॼो शहर जहिड़ो बंदि थी वियो, वरी माण्हू खे ख़बर पई, तमामु हुनजो ज़बरदस्त इम्पैक्ट थियो, ऐं ईअं करे
वरी इहो यूनिवर्सिटी में सभु अची गॾु थिया, सिकंदराबादी ॿिया टिया भट्टी वग़ैरह सभु गॾु थिया, शहर जा हुआ। शहर जो जेको बि शागिर्द हो सभु अची गॾु थियो, सभई शागिर्द गॾु थी विया। वरी इहो जलसो, वरी मूं हाणे तक़रीरूं, मुंहिंजी मुंहिंजी तक़रीर, हुनजी तक़रीर, हुनजी तक़रीर, जाम साकी जैसा या पंफलेट पिया उहे सभु पिया हलनि। ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो माहौल, हिकिड़ो बग़ावत वारो माहौल पैदा थी वियो। इहो हिते थियो किसो पूरो। हाणे वरी ॿिए ॾींहं जी कार्रवाई थी थिए, राति गुज़री वई, असांजो एहतजाज हलियो राति जो 207 में केरु केरु आहिनि? 207 में हाणे लगारी साहब हो, गुलाम नबी मोराई मूंखे यादि आहे, लियाकत जतुई हो, ऐं एजाज़ कुरैशी हो, जीअन मुग़ल वारा कोन हुआ असां सां गॾु, इहे कोन्हे उहे ज़ुबानी तरह सां गॾु हुआ, बाक़ी बसुनि में कोन हूंदा हुआ इहे सचल, हा सचल कॉलेज जा हुआ, शहर जा हुआ, इहे कोन हुआ। ऐं ॿिया भले ई शागिर्द रफ़ीक सफ़ी हो, इहो अशफ़ाक़ हो, जेको बि माण्हू रफ़ीक ऐं अशफ़ाक़ वारा बि इहे बि जेल में आहे, सभु हॉस्टल वारा, हॉस्टलर सभु विया, हॉस्टल हुआ सभु, जेके बसुनि में हुआ, जेके बसुनि में ॿाहिरां आया, जेके उनमें हाणे मूंखे मूं त लिस्ट ठाहे FIR मां नाला कढी, उहो जो पंहिंजो लिखियो किताबु 4 मार्च जोधा, उन्हनि में मूं इहो सॼा लिस्ट ॾिनी आहे। ऐं उहो किताबु मूंखे मिले कोन थो। हीअं लगारी मूंखे पाण फ़ोन कई त मूंखे तुंहिंजो किताबु खपे, हुन में मूंखे रेफरेंस इलाही ॾियणा, तूं ॾाढो डिटेल लिखियो हो। बहरहाल उहो थियो, ऐं सॼे शहर में बाहि वांगुरु ख़बर पइजी वई। 207 छोकिरा यार, के आस पास इलाइक़े जा हुआ, के कंदोकोट जा हुआ, के शिकारपुर जा हुआ, के जेकबाद जा हुआ। हाणे कम्युनिकेशन त अॼु जहिड़ी कान्हे, हा, पर उन दौर में पोइ उन्हनि जे मिटनि माइटनि खे केसि ताईं ख़बर पई हूंदी? ॾींहुं ॿ टे, या अख़बार में त कुझु न आयो न? हिकु अख़बार में ॿुधायो त 2 इंचनि जी ख़बर, सिंगल कॉलम आई नंढड़ी, त में जाम शोर ते शागिर्दनि जे एहतजाज कयो, जंहिं ते पुलिस कदम खयो कुझु, ऐं कुझु गिरफ़्तारी थियूं आहिनि, बसि जस्ट सिंपल नंढड़ी। अंग्रेजी अख़बार में बि शायदि का डान में का नंढड़ी का ख़बर आई हुजे, बाक़ी कुझु अलाह ख़ैर। जंग वारा ॿिया चाहे उर्दू जेका बि असां सां असांजे ख़िलाफ़ु हुयो, छाकाणि जो हुननि जो असांजो मुतालबो खणी आयासीं, ऐं उहो मसरूर कमिश्नर वारे पासे हुआ, सरकार जे पासे हुआ, जंग अख़बार थी या जेके बि अख़बारूं सदाईं हुननि जो कंदियूं सपोर्ट। सो ॿिए ॾींहुं हाणे छा कजे, ॿिए ॾींहं जी पहिरें बि सभु मां ऐं ॿिया जेके हुआसीं वियासीं कोर्ट वियासीं। इन विच में मुंहिंजी पीरज़ाद खे शायदि प्रणस छॾे वरितो, सतार हो हफ़ीज़ अञा जॉइन कई पंहिंजे पीउ जी फर्म खे, या हिते रहंदा हुआ, जिते इहो गोलो ठहियलु आहे धरतीअ जो, इस्लामिया कॉलेज, उते हुननि जो हूंदो मुस्लिम छा मुस्लिमाबाद, हिते मुस्लिमाबाद उते रहंदा हुआ। मुंहिंजे ख़्याल में हुनखे उन ज़माने में हुन उतां घुराए वरितो, मुजीब जो रोल हिते थियो पूरो। अच्छा, मुजीब जो रोल पूरो थी वियो, बाबा हुनखे खणी आया वीचारो, ॾाढो हुनखे त ॾाढो शौक़ु हो मां हुजां, गॾु हुजां। पर बाद में मुंहिंजे ख़्याल में 2-3 ॾींहं जा थी ॿियो बि हुजे, तंहिंखां पोइ हलियो वियो साइड ते। हू सुहिणा माण्हू हुआ, सरदार पीरज़ाद डिफरेंट टाइप माण्हू हो उहो। सो आयासीं हाणे हिते, मां आयुसि जेल, ॿिया मूंसां गॾु जेके पोइ आयासीं जेल जो आयासीं, त हुते चऊं त वकील बि मूंसां गॾु आया। जेल सुपरीडेंट केरु? जेल सुपरीडेंट उन ज़माने में के जेल जा ऑफिसर, होम डिपार्टमेंट जा के माण्हू, शेख हो हिकिड़ो, उहो बाद में बि उहो ई हो, नो रहीम समथिंग शेख हो, जंहिंजो भाउ वरी मुस्लिम कॉलेज जो प्रिंसिपल हो, या चए मुस्लिम कॉलेज उन्हनि जा हुआ। उहो शेख हो जो उहो ईंदो त पहिरियों क़ौमी तराणो वॼंदो हो जेल जो, मुल्क पाकिस्तान जो क़ौमी तराणो वॼंदो, दरवाज़ो उहो ईंदो, गेट फुल खुलंदो ईंदो, हुनखे सलामी थींदी हुई, हिन क़िस्म जो शौक़ु हूंदो हुनखे। पर बहरहाल चवंदा रसबश पली जो हुजे,
तव्हां जेल ते विया आहियो मिलण ॾिसूं छा आहे हशाम हाणे तव्हां चओ कीअं ख़बर माण्हुनि जा हशाम जी गॾु थिया को 300-400 माण्हू ॿाहिरि हुजे हर जेल जो सॼो जेको मैदान भरियो पियो हुजे इलाही माण्हू हुआ पहुची विया राति विच में पहुची विया हुते उन खां पोइ त इलाही वरी ॿिया बि आया घणी 4-5 ॾींहं हफ़्तो खनि मुंहिंजे घर में या 4 ॾींहं अंदरि हुआ हुन में ई पहुची विया रसबशपली जो रसबशपली लिखियो आहे हुन ते उहा जॻह ॿार थी आयो हुजे कहाणी लिखी जेल में वॾियो हुई त वे नूरानी फलाणा वॾियो हुई त वे जी हा हा कहाणी जो यस एग्ज़ैक्टली पोइ ॿुधाई सॼो हुते लिखी पर पाण जी हुन मिलियो मां बि जिसो लॻारी वग़ैरह मिलियो हाल ॾिठो अथई मोरी ते सभिनी जो हथ त ॾिनीसूं तव्हांजा वे डूइंग जल्दी रिलीज़ थी वेंदो सामान सुड़ो ॿियो अची वेंदो पग न कयो ऐं पोइ हुनखे सुप्रीम खे बि चयोसीं भई वकीलनि मुंहिंजे ॻाल्हि में हिकिड़ो हमीद सिद्धी बि शायदि हो ऐं हमीद सिद्धी वकालत हाणे ताज़ो कई हुई ऐं हा हा इन ॾाढो कमु कयो इहो हो हा ऐं मोहम्मद मेमून बि हो मुंहिंजे ख़्याल में पर रसबशपली मूंखे चिटी तरह यादि आहे मोहम्मद मेमून सॼो ओवरऑल टेक कयो हो वॾो सीनियर वकील हो मोहम्मद मेमून हो हमीद हो हफ़ीज़ कुरैशी हो इहे 4 ॼणा त मूंखे यादि आहिनि ॿिया बि कंदा हुजनि हो पर उन जेल में मूंखे यादि आहे वली जो ऐं हमीद मुंहिंजे ख़्याल में हो त एॾनि सां छोकिरनि सां मुलाक़ात कयूं हथ ॾिनऊं सॼो कयूं थी सघे थो वकालनामा भराया हुजो या कयूं हुजो मोहम्मद मेमून हू वकालनामा वग़ैरह जी सयूं करायूं ऐं मूं वञी अंदरि वरी स्पीच कई जो छोकिरा ज़ख़्मी हुजनि ॾाढा डिस्परेट कंडीशन सॼी राति ते उन 1 वॻे में थधि बि हुजे ऐं ज़ख़्मी हुजनि को इलाजु न छा का शइ कान्हे अलाए मानी मिली रहनि सॼी राति बुखिया हुआ तमामु टेरिबल कंडीशन बाद में शहर जा चंद माण्हू जीअं कमालुद्दीन मेमन हो या इहो जेको नजमुद्दीन सिरेवाल हो ऐं कुझु ॿिया माण्हू इन्हनि शायदि को ख़्यालु कयो तीमारदारी का कई ऐं या महिमान नवाज़ी का कुझु वरी मां सम्झां थो कुझु इहो हूंदो ऐं लियाकत बंदो त वरी हमीद जेतो बि आयो ॿिया आया टिया आया इलाही चङा भला छोकिरा असरुस वारा जेल में विया हुननि जे मिट माइट असरुस वारा हुआ सॼी उहे बि आया ऐं पर उहे मां सम्झां थो 3 या 4 ॾींहं हूंदा हिते हमज़ो कुरैशी हूंदो हो सेशन जज कुरैशी थी वियो हमज़ा कुरैशी ऐं इन विच में हमीद जेतो ई आयो लियाकत जेतो खे कढाए वियो खाधे कढाए वियो ज़मानत ते हा उहा कलम लॻल हुआ ड्यूटी में टिकाओ ॿियो 3-4 ॿिया हूंदा बग़ावत जेके बि हुआ 353 अहिड़ी क़िस्म जी शयूं हुयूं ऐं पोइ साईं हुन ॿियनि जे लाइ कुझु न कयो जतोई साहब न उहो छोकिरो लियाकत करे वियो थो वञे ऐं पोइ वरी नजमुद्दीन सिरेवाल आयो इहो कमालुद्दीन इहो आयो इन्हनि वीचारनि सम्झो त यको थोक जे सां जो 100-150 छा कंदे हिकिड़े 100-150 जा ॿिए ऐं ॿियो कहिड़ो हूंदो हो उर्स समूह उन मदद कई ऐं कुझु ॿिया माण्हू हुआ शहर जा साईं मां नाला थो खणा हा भुरगड़ियुनि जो को रोल आहे ज़मानत में भुरगड़ी कहिड़ा मां ईअं पुछांव थो भुरगड़ी कहिड़ा ईअं पुछांव थो थी सघे थो यूसुफ टालपुर जे हवाले सां यूसुफ टालपुर जेल में उन में कोन हलियो छाकाणि उहो ॿाहिरि शहर जो यूसुफ सां गॾु इहे जलसे में तकरीर में सां तकरीर कोन कंदो वञा जेल ते हलियो हुनजी लैंग्वेज क्लियर कान हुई हा बरोज़की जी हुनजी लैंग्वेज सिंधी उन थोरी डिफरेंट आहे त अञा थी वञा हुन में कोन आयो हो पोइ बाद में त प्रेसिडेंट थियो न पर जेल हलियो न जेल पोइ थो अचे हाणे मुंहिंजो वारो हाणे थो अचे हाणे राशन वग़ैरह में मदद कई आई थिंक तव्हां चओ था न तहरीक में मदद कई बिल्कुलु सॼा जेके ॿिया 4 दिन दे हेल्प दैट
सच ॿुधायो सभिनी हेल्प कई जेके बि हुआ हाणे कोई थी सघे थो काज़ी अकबर वारा बि आया मैदान पर उन्हनि घणो न जेके माण्हू आहिनि घणो गवर्नमेंट जे न पर काज़ी साहिबान हेल्प का कई उहा बात में जॾहिं वरी असांजे मुहाजरनि सिंधी छोकिरनि जो पाण में कॉम्प्रोमाइज़ करायऊं उन्हनि में रोल प्ले कयो हो त कमेटी ठही हुई पोइ अलाए कंहिं उहा कमेटी ठाही कमिशनर ठाही हलो उनखे पोइ था ॾिसूं हाणे तव्हां जेल वियो उते मिलियो हुते मिलियासीं सभु हीअ जेके पहिरियों माण्हू लियाकत अली जतोई आहे जेको आज़ादु थियो मुंहिंजे ख़्याल में उहो थियो हा जीअं बेल कराए वियो मोहम्मद मेमून उन बल्क में जीअं ज़मानत उहो कई ऐं उहा हुन हमज़ा कुरैशी अलाउ कई विदिन 4-5 डेज़ इलाही मेजॉरिटी आज़ादु थी वई शागिर्दनि जी ऐं पोइ ॿिया बि थिया इहो मैदान थियो क्लियर ऐं एग्ज़ैक्ट डेट मूंखे यादि न त घणा ॾींहं अंदरि हुआ ॿ टे दफ़ा मां वियो हुउसि मां तकरीबन बकरियूं वञी कंदो न इंटरेस्ट कंदा हुआसीं अच्छा हाणे ॿियो थियो त इन विच में यूनिवर्सिटीअ में गोड़ घमसाण वियो वधंदो राति जो सुबुह जो जनरल पार्टियूं ऐं हीउ जेको ग्रुप हो सिकंदर अब्बासी वारो ऐं उमर भट्टी सिकंदर लाला कादिर 4-5 ॼणा ॿिया बि हूंदा रहीम सेतो इन्हनि जो वरी हो त को इन्हनि जो हिकिड़ो पंफलेट कढियऊं या कढायो वियो न हिकिड़ो त हूंदो आहे सिधो सो तव्हां एजेंट थी वञो हिकिड़ो वरी हूंदो आहे तव्हां हिकु माण्हू एजेंट हुजे तव्हांजो दोस्त हुजे तव्हांखे ख़बर एजेंट आहे उहो तव्हांखे सलाहूं थो ॾिए त यार हीअ लिख पोइ पंफलेट छपियो हाणे जाम सकी छपियो या कंहिं ॿिए छपियो पर पोइ बाद में ख़बर पई त सिकंदर अब्बासी हुन में इन्वॉल्व हो लोकल बॉडीज़ में कमु कंदो हो उनजी साइकिलो स्टाइल तॾहिं हूंदो आहे साइकिलो स्टाइल उहा साइकिलो स्टाइल यूज़ उन कई तंहिंजे करे उहो चयो वञे त हाणे लिखायो कंहिं अयूब ख़ान खे सिधो सो गारियूं मूसा ख़ान खे सिधो सो गारियूं हुकूमत ते तनक़ीद फ़ौज ते तनक़ीद हिन ते उहो पंफलेट वञी CID वारा हुते बीठा हुन झलियो सभिनी खे उहो पंफलेट खणी पहुचायूं मथां ऑर्डर थी विया त सभिनी खे बंदि कयो जेको बि तव्हांखे मिले बंदि कजो वठा थी वई आउं अञा हुन में न हुजां थोरो इहो हो त अहिड़ो ईअं हो त मिस पियो थियां कॾहिं हिते आहियां त हिते बि छापो लॻे हिते छापो लॻे त आउं हिते आहियां ईअं तव्हांखे ख़बर पए पई न मूंखे का ख़बर कान हुई त को मुंहिंजे पुठियां बहन हिननि खे छा कयूं जो छापो लॻो यूनिवर्सिटी जे पंफलेट कढियऊं इन में 12 ॼणा हुआ बाबा आयो त मसूद खे वठी वञा त मुंहिंजो भाउ अनवर मक़सूद नूरानी उहो बाबा सां गॾु बाबा आयो नवाब शाह खां गाॾी खणी मसूद खे वठी हलिया फॾे में पियो आहे कढोसि खणी हलोसि बाबा वरी हुन आराम सां अनवर खे चई त ॾिस भाणे किथे आहे शागिर्दनि जी हली पई पंफलेट बि विराया पिया अनवर जे अंदरि घिड़ियो त उहो पुलिस बीठी अनवर खे सोघो त बाबा चयो त लाठी चार्ज हलियो पियो त 2 लठियूं लॻियूं अनो खे अनू चवंदा आहियूं अनो खे जेको आहे उनखे लॻियूं 2 लठियूं लॻियूं ऐं बाबा अंदरि घिड़ियो त उते हिकिड़ो DSP अकरम इलाही अकरम नवाब शाह जो हो बाबा सां थोरी दुआ सलाम हुनखे हुई त हुन चयसि त बाबा हीअ त मसूद कोन्हे हीअ त मक़सूद नूरानी आहे चई जहिड़ो मसूद तहिड़ो मक़सूद अचु तूं बाबा खे चई हाणे तूं वञ त पंहिंजी दुआ सलाम आहे ऐं तूं वञ जेकर न वेंदे त मां तोखे ॿुधंदुसि असांखे आर्डर्स आहिनि हा बाबा वीचारो दिलि जो मरीज़ वीचारो एॾो मायूस थी वियो तूफ़ान छिक लटकी वई त हिकिड़े पुट खे छॾाइण अहिड़ो थाती थी अम्मा बि डिस्परेट थी वई ऐं ॾाढो मूंखे असरु वरी मूं ते अची पियो
पाण त जेल में थो वञे पर भाउ खे मासूम ॿोलो भालो भाउ हिन जो अनवर नेशन में हूंदो ई कोन हो अनु भाई वीचारो ॿधिजी वियो हिकिड़ो बेगुनाह अनु सां गॾु वरी 10 ॼणा ॿिया बि बेगुनाह उहे बि ॿधिजी विया 12 ॼणा मुंहिंजे ख़्याल में हुआ। हाणे छा उन्हनि खे असां जो हिननि खे जेको हो आम पाकिस्तान पीनल कोड में ॿधऊं जेको 207 ॼणा हुआ तंहिंजे करे बेल बेल आराम थी वई ठीकु आहे ऐं ॿियो शागिर्दनि खे उहो बेल ॾींदी हुअसि त ऐं हिननि जो वरी पंफलेट तंहिंजे हिननि ते विझी लॻो DPR हिकिड़ो हूंदो नज़रबंदी वारो DPR 32 रेगुलेशन 32 ऐं हिकिड़ो हूंदो 43 50 समथिंग उन में वरी हूंदो ॾोह क्राइम अगेंस्ट स्टेट माना त 14 साल ट्रेज़न ऐं गद्दारी सॼो हुन ते वीचारु लॻो पंफलेट वाहियात कंहिं लिखियो एजेंट प्रोवोकेटर न लधो न बिल्कुलु उहो ई किथे हो अलाए हिननि नंढ भागनि कम्युनिस्टनि कयो अलाए पैसा इन्हनि खे कांव खे लूण में मज़ो इहे कम्युनिस्ट चाहींदा त सॼो रोलो हले जॾहिं वञे टुटो त जाम मूंखे चयो चई यार वञ त टुटी वियो हाणे पाण छा कंदासीं छा ते तरीक़ा हलाईंदासीं अञा ताईं मूंखे यादि आहे मूंखे चयो यार ॿिया इलाही मसइला आहिनि हिकिड़ो वञ जो ऐं हिननि खे खणी विया वञी टंडो लहर में किथे गुम करे छॾियऊं। इहो थियो हिकिड़ो किसो 207 छोकिरियुनि जो अलॻि किसो थियो त हाणे आयो मूं वटि सुबुह जो आउं हुते किले मां आयुसि हेठि ऐं मूंखे मिलियो कामिल छाकाणि लिख पढ़ घणी कंदो न चई यार ही सॼो किसो आहे मां सॼो लिखियो आहे हलो त अख़बार वख़बार में ॾियूं हुननि सां मिलूं मां चयो त ठीकु आहे चई यार ॻाल्हि त ॿुध हे मां हिकिड़ो ॿियो कमु कयो मुंहिंजी CID न मुंहिंजा दोस्त अथई उहो छा कंदो हो जॾहिं पंहिंजो जलसो कंदो न त CID वारनि खे बि इनवाइट करे ईंदो हो उन्हनि खे चांहि वांहि पीआरींदो को ख़र्ची 50 रुपया खीसे में विझी छॾींदो हूंदो न जेके बि चंदा वंदा मिलंदा हुआ न मां हुनखे ऐं उहे सॼी हिनखे वरी बजाए हिन जी रिपोर्ट जो वरी सरकार खे ॾियनि सरकारी रिपोर्ट हिनखे ॾींदा हुआ इहो अजीब ग़रीब फिनामिना मां इन माण्हू में ॾिठी चईं बी त मसो थिए न ही CID वारो माना ख़बर चाहे वठांसि छा आहे अरे भाई क्या हाल है क्या हो रहा है जी भाई ये तो शागिर्दों ने तो बड़ा जुल्म कर दिया है इतने लोग जेल में चले गए ये 12 कुछ लोग भागे हुए हैं जिसमें हाँ मैं भी छोड़ा जिसमें एक मसूद नूरानी भी है ये बंदा मिल जाए तो बात ख़त्म हमारा काम पूरा तो आपको इसको मिल ही नहीं रहा मुझे पता नहीं कहाँ है सिंधी CID वारा हूंदा घटि आहे हाणे उहो मूंखे कोन पियो सुञाणे न सिंधी CID वारा घटि हूंदा सिंधी घटि हूंदा पंजाबी जेको हो पंजाबी मोस्टली हिननि में पंजाबी हुआ हा पंजाबी हुआ जेके असांजे हुननि खे कॾहिं सम्झ में ई कान्हे त आहे की सोचा उहे बसि असांखे ख़ुदा वास्ते हुननि जो वेर हो ऐं असां सां वेर हो ऐं इहो सॼो या त शुरू खां हली जो हामद अली बदायूनी जंहिं किलेमनि खां वठी जॾहिं शुरू थियो जॾहिं इवेक्यू प्रॉपर्टी ते पोइ हुन हिकिड़ी तंज़ीम ठाही हुई हुन में तव्हां इहो हुन में लिखियलु आहे हिन में काज़ी फज़लक जी किताबनि में बि अथव थोरे हिन जो एजाज़ कुरैशी बि लिखियो अथव हुन ते त इहो सॼो लॾो हो जो सॼो उर्दू स्पीकिंग असांजे ख़िलाफ़ु थी विया हुआ हलो पोइ हाणे CID वारे तव्हांखे ॿुधायो हा डायरेक्ट सम्झो इकोनॉमिकल हू सम्झंदा असां हुनजे मुक़ाबले में आहियूं बजाए ज़म थियण जे हुननि में पंहिंजो अलॻि क्लास ठाहे छॾियो जंहिंखे अञा ताईं प्रॉब्लम ज़िंदगी आहिनि इहो थियो जॾहिं ॿुधायो त मुंहिंजो हाणे पोइ छा कजे त कामिल चयो यार हीअ त सही न आहे तूं पोइ पासे थी वञ अॼु न सुभाणे तक वधी छॾींदा ऐं ठीकु न आहे त हिकु लीडर बि ॿाहिरि आई सुठो आई कुझु न कुझु पिया कमु कंदासूं ऐं अञा हू आज़ादु कोन थिया हुआ अञा बेल कान थी वई बेल में चङो टाइम लॻो वकीलनि में पाण में वरी गंद थी पियो त उहो मोहम्मद मेमण आउं बि हुन वटि त मोहम्मद मेमण खे वरी कंहिं चिथर कई रोसपली जो हफ़ीज़ कुरैशी यानी जो हमीद मेमण ते चयूं त हमीद मेमण जेको आहे शौक़ु आहे अथसि कमिशनर सां मिलण जो ऐं सभु मिली आया आहिनि हुन सां ऐं मिली आया आहिनि हुनजे या हुते बार रूम में मां वियुसि त हुते मोहम्मद मेमण ॾाढो सुठो हिकिड़ो पैसा वैसा कोन वरितईं हेॾी तारीफ़ 228 माण्हुनि जी बेल कराइण या का मस्करीअ अथड़ी
उहो वीचारे जा ख़र्च पका पंहिंजे खीसे मां करे ही बिलोंग टू डीपलो आई गेस हुन मोहम्मद मेमण ऐं ॾाढो सुठो हिकिड़ो माण्हू लाइक़ु वकील सुठो ॾाढो उहो गुज़ारे वियो उहो त उन ज़माने में हुनजी काफ़ी एज हुई अबाउट 60 ऐं सॼो कईं मूंखे चवंदो त तूं वकील थी मां मूं वटि अची जॉइन कर तोखे बहितरीनु वकील पाण सीनियर वकील सुठो वकील ऐं उन ते वीचारे इल्ज़ाम हुई पोइ डिस्करेज थी वियो त जंहिंमहिल मूंखे हाणे कमिश्नर जो चमचो पिया चवनि मसूद हाणे छा मां मुंहिंजी दिलि टोड़े छॾियो मां हेॾी महिनत कई मां ईअं की रोए पियो जहिड़ो मूं चयो तव्हां फिकुर न कयो तव्हां पंहिंजो लॻा पिया हुजो तव्हां केरु तव्हां मां असीं वेठा आहियूं तव्हां कंदासीं पली जे हिसाब सां हाणे पली जे हिसाब सां मुंहिंजी वञी उते बार रूम में दुआ सलाम थी हफ़ीज़ कुरैशी उते वेठो हुजे चांहि में पियारियऊं ऐं पहिरियों दफ़ो असांजो जीअं दोस्ती थिए या हाणे सिंधी शाम खां पोइ पहिरियों दफ़ो इहो जो मिलणु थियो आहे टाकरो थियो असांजो हाणे पाण में दोस्ती या जेको साथ या जेको उहो हितां खां शुरू थियो हफ़ीज़ कुरैशी साहिब सां हुयो तव्हांजो हफ़ीज़ कुरैशी उते हूंदो हफ़ीज़ कुरैशी नाराज़ हो ॾाढो असां खां हा तव्हां असां सां कॉन्टेक्ट छो कोन्ह कयो असांखां सलाह कॾहिं कयव जेम्स सेद उन ज़माने खां वरी जेम्स सेद आयो एग्ज़ैक्टली डेट न आहे जेम्स सेद हिन वाक़े खां पोइ आयो हो हैदराबाद में मुजीब ॿिया ॿ टे ॼणा जंहिंमें शायदि अब्दुल हई पली जो उन ज़माने में आयो मैदान ते उन मूंखे किताब नौरतन वग़ैरह प्रिंस जेको हो नूर मोहम्मद समथिंग नूर मोहम्मद खान पली जो उहो किताब छपींदो हो साईं जेम्स सेद जा जंहिंमें नौरतन ऐं ॿिया जॾहिं सभु उन मूंखे सॼा किताब साईं जो सेठ अब्दुल ही ॾिनो कुझु पली जे साहिब ॾिनो पली जी मूंखे ॾिनो पली जे साहिब में हिकिड़ी जेका ख़ूबी तव्हांखे ख़बर कान्हे माण्हुनि खे जेका ख़ूबी हिकिड़ी हुई उहा हीअ हुई त पाण किताब पढ़ण खां पोइ ॾेई छॾींदो जेकॾहिं को चए थो किताब ॾेई छॾींदो भले पढ़े तव्हां वटि रखियो पियो हूंदो किताब फ़ाइदो कहिड़ो हिकिड़ो माण्हू तव्हांखे पोइ किताब पंहिंजा क़ीमती में क़ीमती नायाब किताब ॾेई छॾींदो त मूंखे नई सिंधी जदोजहद हिकिड़ो पुराणो उहो ॾेई छॾी अयाज़ जो भवन भरे आकाश उहो बि ॾेई छॾी ईअं मुंहिंजी वरी मालूमात ॾाढी वधी हुन नए सिंधी जदोजहद में इहो जंहिं किताब उहो पढ़ियो उहो माण्हू चेंज थी वियो रंग रूट मिसाल तौरु को बि आहे उहो पढ़ंदो उहो माण्हू चेंज थी वेंदो इहो जेम्स सेद जो किताबु हिकिड़ो मैरेकिल आहे माण्हू खे क्रेडिट ॾियणु घुरिजे यार जिन माण्हू महिनत कई आहे न चङो को हवड़ी सुठो कमु कयो अथनि दे मस्ट गेट क्रेडिट त वधीक बहितर कंदा रुगो तनक़ीद करणु नो डिड नॉट वर्क ऐं कयो हेसि ॾिसो त कमु कोन्ह थियो आहे हाणे 12 ॼणा गिरफ़्तार थिया पोइ छा थियो बसि पोइ तहरीक त हली पई तारीख़ ख़तमु थी वरी साॻियो इहो सिलसिलो हलियो पर जहिड़ो जो तोड़े छॾियऊं फ़िलहाल तहरीक खे जहिड़ो हुननि धकु सुठो हुयो पर पोइ असांजी हली पई मां थोरो पासीरो थी वियुसि पासीरो थी ऐं हली वियुसि कराची कंहिं चयो तव्हांखे पासीरो थियण लाइ मूंखे ख़्यालु आयो त मां चवंदो ॾेखारी न मुंहिंजो कराचीअ में जो अशफाक ॿिया टिया मिलियासीं कयासीं उन्हनि चयो त कराची क़ुर्बान मुंहिंजा जेके एडवाइज़र मेन हो क़ुर्बान पंवर रशीद मेमण अशफाक ऐं रियाज़ खमीसाणी वग़ैरह जेको उहा ॾाढा सुठा बाद में त वरी हमीद सिंधी साहिब दुआ सलाम थी वारस पली जो बि थियो हीअ बि थियो हफ़ीज़ कुरैशी थियो बाद में त उहो जेको चन्ना साहिबु हो न उहो नज़ीर जनाद ईंदो हो पर उहो किरदारु भॼी बि ग़रीब किरदारु आहे पर हुनजो सिस्टमेटिक न आहे को प्रिंसिपल न आहे डिसिप्लिन न आहे नज़ीर चन्ना न उनखे न ॿियो चन्ना कहिड़ो जंहिंजी अब्दुल्ला चन्ना जंहिंजी वाइफ हुई जीनत चन्ना जुलूस कढियो हा जुलूस में हिन सां गॾु रिसालो कढंदी लेडीज़ जो अदियूं उहो कढंदी जंहिंमें हमीद सिंधी छा गॾिजी कमु कंदो हुओ छा हमीद सिंधी सां सुठी दुआ सलाम थी हमीद जो भाउ शम्स उहो बि हुन में हो 207 में बिल्कुलु वीचारो हुनखे धक लॻायोसि जो जेल में उहो हुजे अनसंग हीरोज़ असांजा 207 ॼणा अथव अनसंग हीरोज़ जंहिंमें रुगो यूसुफ लगारी थो ॻाइजे यूसुफ लगारी थो ॻाइजे ऐं उन मां बाक़ी 2 टे ॼणा ॿिया
एजाज़ आहे वेल नोन। न पर तव्हां कंहिंखे कयो मशहूरु करण लाइ कयो छा? अॼु त ॻाल्हि कयो था इहा। हा 270 ॿारनि जी लिस्ट त तव्हां वटि हींअर बि कान्हे न? न उहा त आहे रिकॉर्ड ते त आहे। न मां हीअं थो चवां, उहा रिकॉर्ड हेठि बंदि थी वियो आहे लॻल हा न, पर आहे। पर ॾिसो न, मां मूं महिनत कई बिल्कुलु ॾिसो न, तव्हां FIR कटाई, हा कढाए ॾिसो FIR कटायो, हा 4 मार्च ते तव्हांजो किताब आहे, बिल्कुलु आहे। उहो किताब न तव्हां वटि आहे, न यूसुफ लगारी वटि आहे, न कंहिं लाइब्रेरी में आहे। ॿुधो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, सिंध जो हाल थो ॿुधायांव न, बिल कान्हे असां वटि हाणे विल कान्हे, ॻोल्हिजे कलाक जो कमु आहे। ऐं रुॻो हैदराबाद वञा, उहे पुराणा कबट पिया आहिनि, उन मिली वेंदो। मां हाणे वेंदुसि, आई डू इट। हा उहे पिया आहिनि किथे हथी का, उनखे मां इहो इलाही कम जो माण्हुनि खे खपे हाणे इहा, छाकाणि जो जॾहिं तव्हां अञा वधीक हिस्ट्री जीअं मां बिल्कुलु छपायो, ॾाढो माण्हुनि जो कमु ईंदो। उन में इवेंट्स बि लिखा विया आहिनि, इवेंट्स जी कीअं थिया, छा थियो। थोरो सीरियस न आहे हुन में, थोरो मुंहिंजो जेको ड्रामा जहन में आहे उहो ड्रामाटाइज़ मूं वठी कयो आहे हुनखे, त उहो उनखे ॾिसजे त बाक़ी नायाबु शइ आहे। उन लगारीअ बि लिखियो, मूं बि लिखियो, पलीज साहब बि लिखियो, पर इवेंट्स जेके आहिनि उहे मूं वारे किताब में। हा नज़रियाती हाणे हीअ बि तव्हांखे हाफ़्ज़े में ॿुधायां वेठो, जेकॾहिं उहो किताब जे साम्हूं हुजे त मूंखे इलाही शयूं तव्हांखे वधीक ॿुधायां। निकिरी वियूं आहिनि डेट वाइज़ बि ॾाढी इलाही शयूं हुयूं। सलीम संजराणी हो, सलीम संजराणी वीचारो उनखे बि धक खाधा त उहो जंहिंजो वॾो भाउ, नंढो भाउ जंहिंजो चीफ सेक्रेटरी थियो हो संजराणी, असलम संजराणी छा नालो, तो सलीम संजराणी ज़बरदस्त किताब मूंखे ॾाढी हेल्प कई। इहो मुंहिंजे एडवाइज़र्स में हो, हर वक़्तु गॾु हूंदो मूंसां, हिमत वारो हो। तव्हां गिरफ़्तार कॾहिं थियो? न मां हाणे आयो आहियां कराची जे हर कॉलेज में वियो आहियां। छाजे लाइ वियो? त असांखे सपोर्ट कयो, ज़ुल्म थियो, घुराड़े आयासीं। सिंधी घटि हुआ न, पर हिते असांखे का सपोर्ट कान हुई। एन कॉलेज वारनि मूंखे सपोर्ट कयो, वरी चढ़ी बयानु कढी आई अख़बार में, मज़म्मत करते हैं, शागिर्दों को फ़ौरन रिहा किया जाए, केस ख़त्म किया जाए। उहो अलाए कहिड़ो यादि न कहिड़ो प्रेसिडेंट पर हो एन कॉलेज जो, तॾहिं जा यूनिवर्सिटी कान थी। इंजीनियरिंग जा शायदि इहो डाक खानो 3-4 जॻहनि ते वियुसि। पोइ मूंखे त कराची में रहाइश जो पैसो हो कोन, पोइ मूंखे ओचितो मिली वियो अनवर शाह, हीअ जेको राइटर हिकिड़ो हो शाह, सुहिणो यूनिवर्सिटी जो जाग्राफी जो टीचर हो, तारिक अशरफ सां जंहिंजो प्रेस गॾु हुई, ज़फ़र हसन जो भाउ नंढो अनवर शाह, उहो हिते रहंदा हुआ साइट में, उहो ऐं ग़ुलाम मोहम्मद मेमून या ग़ुलाम मोहम्मद शेख, उहो बाद में उहो मुंहिंजो क्लासमेट हो बायोलॉजी में, पोइ बाद में हिते किथे ॿी नौकिरी में अची वियो। ऐं हिकिड़ो ॿियो बि हो, उहो अकाउंट्स में हो। 3 ॼणा इहे रहंदा हुआ। मूंखे चयो त असां वटि अची रह, मिलियो किथे मां हलंदे होटल ते वेठो सोच में त छा कयां, महराज ॾाढे करे कोन विझो, हाणे हुन में ताहिर हुसैन इनवॉल्व हुजे, हाणे ताहिर हुसैन इनवॉल्व थी वियो ऐं हुन पासे हाणे वञी छा महराज खे चवां, महराज सां में वास्तो आहे। पर मां जेके बि कॉलेज हुआ कराची जा उन सभिनी में वियुसि त जेका सपोर्ट मिले। पोइ अल्टीमेटली ख़ासि कमु कोन्ह थियो, 2-3 हफ़्ता रही या महीनो 15 ॾींहं, पोइ वरी मोटी आयुसि नवाबशाह हिते, वरी नवाबशाह वियुसि, पुलिस मुंहिंजे पुठियां। इन विच में ही अलमदार रज़ा वियो हलियो, DC बदिली थी वियो। मथां आयो ही पंहिंजो ईसाणी उस्मान अली ईसाणी। हाणे थोरो अञा मुंहिंजे ख़्याल में अञा वक़्तु आहे विच में। मूंखे अमाल अब्बासी वकील जेको जज थियो मुंहिंजो माइट थियो, जो उनजो वॾो भाउ नूरन आबादी मुंहिंजो वॾो भेणियो आबा फरखान जो मुड़ुसु, हींअर अमेरिका में आहिनि, आहे अञा हयात, इज़ 90 years। पोइ मूंखे हिननि जो बाबा खे मैसेज मिलियो, बाबा मैसेज त छोकिरे खे प्रोड्यूस कयो वञे। अनवर मेमण जेको रशीद मेमण जो पीउ हो, वकील हो चोटीअ जो, नवाबशाह डिस्ट्रिक्ट जो बेस्ट क्रिमिनल साइड जो वकील हो,
उन चयो त फ़िलहालु पुलिस जे हवाले न कजांइसि, हिनखे छोकिरे खे नुक़सानु पहुचाईंदा, फ़िलहालु तूं हीअं कर मूंखे ॾे छोकिरो, ऐं हुनखे हिन सांगण नथो मोकिले ॾियां मुंहिंजा दोस्त। उन जे हवाले थियुसि, उन पंहिंजी गाॾीअ मूंखे सांगण मोकिले ॾिनो। सांगण में वरी आबाजी साहिबु मेडिकल ऑफिसर हुजे, आपा बि उते हुई, या सुलेमान शेख उते आयो हो नौकरी में, मुंहिंजे ख़्याल में नौकिरी में। इहो वरी शायदि थोरो लेट स्टेज आहे, बाद में आयो। उन दफ़ा मां हिते अची रहियुसि, अल्टीमेटली फ़ैसिलो थियो त पेश कजे। अमाल आबासी मूंखे वठी वियो, अमाल आबासी वठी मूंखे ईसाणी जे हवाले कयईं, डिप्टी कमिश्नर वटि। उन ॾिठो मूंखे, उन वरी फ़ोन कई एसपीअ खे, पोइ इंस्पेक्टर आयो, उहो मूंखे वठी वियो मार्केट थाणे ते। उनखे चयईं ख़्यालु रखना इसका, कोई शिकायत मुझे नहीं मिले, ये हमारा बच्चा है। ईसाणी को कमाल आहे, उन मार्शल जे दौर में सिंधी आख़िर ताईं ईअं रहियो साईं, एॾो दिलेर हुजे, दिलेर एॾो माण्हू चाहिए तो इसको खबरदार कुछ होना न, जाओ उसको लेके जाओ, लेकिन ख्याल रखना कोई इसको तकलीफ़ न पहुंचे। हीअ वठी सिधो आयो थाणे ते, एंट्री कई, मार्केट थाणे एंट्री कई, एंट्री करे मूंखे सिधो वठी वियो जेल ते, जेल में मुंहिंजे हवाले कई। पहिरियों दफ़ो साथी जेल में पहिरियों दफ़ो जेल में ही निकिरी आया हुआ, उहो त तव्हां ॿुधायो 4-5 ॾींहं निकिरी आया हुआ, ऐं थोरी मूवमेंट जेका थधी थी हुजे, ऐं पर शागिर्दनि में ताव अञा ताईं हो। नाज़रीन, जनाब मसूद नूरानी ख़ैर सां सेंट्रल जेल हैदराबाद पहुची चुका आहिनि, ऐं पाण वरी ईंदड़ कचहरी में उन खां पुछंदासीं त जेल छा ॾिठऊं, जेल खां कीअं निकिता, ऐं पोइ बाक़ी अॻियां छा आहे। असां सां गॾु रहिजो, अव्हां जी वॾी महिरबानी।